अबा सोढल ही एतिरा सारा ॾोकड़ तो किथां आंदा ऐं जेके ही ॻह तूं पंहिंजी कुंवार खे पाराईंदे आउं सम्झां थी को रईस बि कोन पाए सघंदो। चाची ही तो कुछ भी ना है। अञा अमा मरियात जी दूरी दोस्त जे घर पई आहे, उहा भी सुभाणे खणी ईंदुसि। पुट सोढल, अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां। अलाह पाक खां दुआ थो घुरां त शल तव्हांजी जोड़ीअ खे आबाद रखे, शाद रखे। ज़ीनत आहे भागन वारी। मुंहिंजी दुआ आहे त अल्लाह करे सदाई ख़ुशि हुजे, आबाद हुजे। आमीन, सदामीन, सदामीन। चाची फाफल, हूअ भी तुझी दुआ खे मां हमेशा पिट बराबर समझो आहे। जेकर हींअर तूं सची दिल सां ज़ीनत खे दुआ कई आहे न त चाची मां भी आमीन कयां थो ऐं मुंहिंजे दिल में तुंहिंजी अञा भी इज़त वधंदी थी वञे। चाची ॾिस ॿुधी तो न सावण, सोढे जी दिल में मुंहिंजे लाइ को एॾो बुग़्ज़ भरियल आहे जो मुंहिंजी दुआ खे बि बददुआ थो समझे। दरअसल माण्हू अॻे जे किरदार खे ॾिसी पोइ उन ते भरोसो कंदो आहे। तुंहिंजा पेर अॻे ई अहिड़ा खयल आहिनि त पोइ सोढे जो कहिड़ो ॾोह आहे। हा, तूं त हाणे सोढे जी भर खणंदे छो न खणंदे। सोन जो हेॾो ॾिठो अथई, हाणे अखियूं खीर वांगुरु भरिजी आई अथई, वाछूं टिड़ी वयूं अथई। हाणे ॻाल्हाईंदे बि की पियो, छो न कंदे चरियो थी पियो। सोन ऐं पैसा ॾिसी हाणे बकवास बंदि कर। तो जहिड़ो हर माण्हू मत जो मोड़ो कोन थींदो आहे। चाचा सावण, तव्हां पाण में खटा मिठा न थियो। मां त ईअं मज़ाक में ॻाल्हि कई। हूअ भी चाचे फाफल जी मुंहिंजे दिल में इज़त आहे। हाणे हूअ भी मुंहिंजी थियण वारी ससु आहे। ज़ाहिर ससु मां हूंदी आहे, अञा भी मुंहिंजे दिल में इज़त हुनजी वधंदी थी वञे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।